ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा रहूं दादू खां त दादू जी अस्पताल जे अमले जी नाअहली सबब ॿार जी हयाती मौत जे मुंहुं तरफ़ धिके छॾियो आहे। ॿारनि वारे वार्ड में अमले ग़फ़लत जो मुज़ाहिरो कंदे ॿार खे खाधे वारी नलकी में ऑक्सीजन लॻाए छॾी, जंहिं सबब संदसि हालत ख़राब थी वई। ॿार जी हालत नाज़ुक हुअण खां पोइ खेसि हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े जी ए सेक्शन थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे, जंहिं बैदि अमलो अस्पताल मां खिसकी वियो। ख़बर के हवाले से अवांखे हिकु बार आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां से कंदा दादू खां त दादू जी अस्पताल जे अमले जी लापरवाही सबब नाअहली सबब ॿार जी हयाती के मौत के मुंह तरफ़ ॿार की हयाती धिके छड़ी है। ॿारनि वारे वार्ड में अमले की ग़फ़लत जो मुज़ाहिरो कंदे ॿार के खाधे वाली नलकी में ऑक्सीजन लगाए छड़ी, जंहिं सबब संदसि हालत ख़राब थी वई। ॿार की हालत नाज़ुक थियण खां पोइ खेसि हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े जी ए सेक्शन थाने ते NC दाख़िल कराई वई आहे, जंहिं बैदि अमलो अस्पताल मां खिसकी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV दादू जे रिपोर्टर अशफाक मलिक असां सां लाइन ते मौजूद है। जी अशफाक, आगाह कजो छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां। बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दादू सिविल अस्पताल जे ॿारनि जे वार्ड में जेको सेक्राट डिस्पेंसर आहिनि उन्हनि जी मुबैना ग़फ़लत सबब नंढड़ी खे खाधे वारी नलकी में ऑक्सीजन लॻाई वई, जंहिंजे करे नंढड़ी जी हालत ख़राब थी वई। अस्पताल इंतज़ामिया ते जेका नंढड़ी आहे वार साहब उन्हनि ए सेक्शन थाणे ते NC दाख़िल कराए छॾी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿारनि जे वार्ड में सेक्राट डिस्पेंसर जेको नंढड़ी ॼावल हुई मंसूर पंवर जी, उनखे जेको खाधे वारी नलकी में जेको ऑक्सीजन वारी गैस लॻाई, जंहिंजे करे नंढड़ी जी हालत नाज़ुक थी वई, जंहिंखे दादू खां हैदराबाद आगा खान मुंतक़िल कयो वियो। उन अमल ख़िलाफ़ उनजो वालिद जेको उन सख़्तु एहतिजाज कंदे दायो त हिते जेकी डॉक्टर आहिनि उहे अंदरि कमरनि में आरामी आहिनि ऐं AC जे कमरनि में जेका सेक्राट डिस्पेंसर आहिनि उहे हिन महिल जेकी ॿारनि जो इलाजु कनि पिया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां बि मखदूम बिलावल जो रहवासी जेकी नंढड़ी हुई उहा बि इन सेक्राट डिस्पेंसरनि जी ग़लति मुबैना ग़लति इंजेक्शन लॻण जे करे फौत थी वई हुई, जंहिंजे वारसनि पारां दादू सेशन कोर्ट में पिटिशन दाख़िल कराई आहे। जी, वॾी महिरबानी अशफाक आगाह करण लाइ।